सिंध जो आवाज़ इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अदब ऐं एहतराम लाइ एक आला पाए जो वकील सिंध धरतीअ जी सूंह मोहतरम हयात लतीफ़ अली साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि अची करे अकील अब्बास सुमरो साहब, अब्दुल कादिर राठौर साहब, गुल हसन किरानो साहब, अनवर सुमरो साहब, रोशन ब्रह्मानी साहब, मुहम्मद कातिया साहब, नवीद जरवाज साहब, जाहिद बबर साहब, मुस्तफा मोदी साहब, शमशाद साहब, सत्तार साहब, जफर जना साहब, जाहिद गलू साहब ने जबरदस्त अनाउंसमेंट कई। ॿिया दोस्त जेके हिते मौजूद आहिनि, असांजा साथी इकबाल लेथो साहब, परेल मरी साहब, मज़हर उजण साहब, मंगी साहब ॾाढी थॉट प्रोवोकिंग तक़रीर कई, मुमताज़ मंगी साहब ऐं दीन मोहम्मद साहब ॾाढो हिकिड़ो गौर तलब फिक्री फ़ाइरनि जी देवश कई पंहिंजी ऐं उन्हनि सभिनी शयुनि इम्प्रेस कयो। ज़हूर साहब असांजा दोस्त मौजूद ऐं कदीर सुमरो साहब असांजा डायनामिक अॻुवाण। आउं हमेशह सोचींदो आहियां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जॾहिं वञणु थींदो आहे तॾहिं हर ज़िले में ओचितो को हिकिड़ो या ॿ अहिड़ा माण्हू टकरजंदा आहिनि जिन माण्हुनि लाइ इहो सोचिबो आहे। आउं मिसाल ॾींदो आहियां पंहिंजे वालिद साहब खे, कंहिं दोस्तनि जे हवाले सां चवंदा आहिनि त को माण्हू नुसरत फ़तेह अली जहिड़ो फ़नकार हुजे ऐं उहो वेठो हुजे शेख बिरके में या लखी गुलाम शाह में उते वेठो ओताद ते गीत ॿुधाए, आवाज़ हुजे नुसरत फ़तेह जहिड़ो। को माण्हू हुजे इंज़मा उल हक़ ऐं जावेद मियादास जहिड़ो क्रिकेटर, उहो धेंगाड़े बोज़दार में टंडे बाग़ी जी टीम में रोज़ क्रिकेट खेलियो, 2500 रन ठाहियो, सभिनी खे शार्ट बाल हणियो, वेठो हुजे मज़े सां ऐं सम्झो था ज़बरदस्त कमु पियो कयां। अॼु मूं सॼी टंडे बाग़ी जी टीम खे ऐं सॼी रोड़ी जी टीम खे शिकस्त ॾेई करे हुनजो मयार हू हुजे त पोइ इहो सोचबो आहे। शायदि उस्ताद गालिब चयो आहे शायदि या ॿिए के त सब कहां कुछ लाल और गुल में नुमाया हो गई, खाक में क्या सूरत है थी करो के पुनः हिन मिटीअ में। वाकई सोच ले नंढे हूंदे पंहिंजे क्लास सां सोचबो आहे त मूंसां जेके ॿार मॉडल स्कूल में पढ़िया हुआ उनमें अॼु मूंखे ॿ टे नाला यादि आहिनि। असां वटि को एजुकेशन हूंदी मॉडल स्कूल, हिकिड़ो नौजवान हूंदो जंहिं नालो मोहम्मद अली सैफ, पहिरें खां वठी मूंसां पढ़ियो, हर साल फर्स्ट ईंदो। ॿी हिकिड़ी छोकिरी हूंदी हमीदा ख़ासके, उहा हिकिड़ो असांजो पटियाल हूंदो मॉडल स्कूल जो गुल मोहम्मद ख़ासके में, तमामु शरीफ़ तमामु बाकिरदार माण्हू, उनजी न्याणी। हू पहिरियों नंबर ईंदो, हू ॿियो नंबर ईंदो, या हू ॿियो नंबर आयो त हू पहिरियों नंबर ईंदो। टी हिकिड़ी छोकिरी हूंदी मोहिनी चेलानी, उहा टॉप कंदी, उहा वरी 8 9 खां पोइ फर्स्ट अचणु क्लास। हाणे जॾहिं ख़बर वरितीसीं उन्हनि टिनी मां को बि कंहिं प्रोफेशनल कॉलेज में न पहुतो, को बि न सिंध यूनिवर्सिटी, न महराण, न LMC, न कॾहिं को डॉक्टरी में नालो ॿुधोसीं, न इंजीनियरिंग, न बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, न के मीडिया ते, न के वापार में। शायदि हुनखे 3 4 ॿार ॿई न्याणियूं जेके अॻड़ियूं हुयूं असांजूं, उहे पंहिंजा ॿार संभाले ॾिनो, ॿार वॾा थी विया हूंदा। मोहम्मद अली सैतो कंहिं अख़बार में आर्टिस्ट आहे त खाक में क्या सूरतें थी, यानी उहे सभु ॿिज जेके ज़मीन में उछलिया था वञनि, उहे सभु लाल और गुल त कोन था बणजनि, सभु गुलाब ऐं मोतियो ऐं चमेली कोन था बणजनि,
केतिरा ॿिज, केतिरियूं शयूं जेके ज़मीन ते उछलियूं वयूं या पाण किरियूं ऐं उन्हनि खे वॾा वण थियनि, वॾा ॿूटा थियनि, पर हालतुनि उन्हनि खे मौक़िया न ॾिना। कुदरत उन्हनि लाइ घस पैदा न कया, उन्हनि पंहिंजो क़दुरु न कयो ऐं नतीजतन खाक में क्या सूरत थी जो कि उनमें यादि लिखे थो त राति जो आधी राति जो मूंखे ही अयूब खान जो प्रिंसिपल सेक्रेटरी और तमामु वेझो तरीन माण्हू जी आधी राति जो मूंखे अची मुंहिंजे मुलाज़िम उथारियो त सदर अयूब खे पैगाम ॾियणो आहे तव्हांजे ज़रिए। त मूं चयोमांसि राति जो उथारियो कहिड़ो? चीनी सफ़ीर राब्तो कयो आहे ऐं चीनी सफ़ीर चवे थो त सदर अयूब खे ऐं तव्हांखे हिकिड़ो न्यापो ॾियणो आहे। जी मूं चयोमांसि कहिड़ो? शराब नवा पढ़जो लिखियलु अथव। जी मूं चयोमांसि कहिड़ो? चीनी सफ़ीर चयो आहे त पाकिस्तानी हुकूमत खे ॿुधाए छॾियो त अॼु राति 4 बजे या 5 बजे या 6 बजे चीन भारत ते हमिलो करणो आहे। जी बाक़ी 2-3 कलाक। जी मूं सोचियोसि चीन भारत हमलो का मूंखे छो ॿुधाए थो चयां वरी सुम्ही वियुसि, पर हुन न्यापो लिखी मोकिले ॾिनमि त अयूब खान ॿुधाए छॾियो। सो मूं चयो त दरवेशनि बि ॾिनी राति जो अची ॿुधाए विया आहिनि त चीन भारत ते हमिलो करणो आहे, छो ॿुधाए हमिलो कनि था कनि असां छा सुम्ही वियुसि। त अयूब खान बि चिस्की फाड़े कुझु न कयो किसो थिए पूरो। चीन उन खां पोइ ॿिए ॾींहुं मूंखे अहसासु थियो त चीन बिटवीन द लाइन अड़ लखे तरह असांखे ॿुधायो पए त हिन टाइम ते चीन भारत जे ख़िलाफ़ वॾो मुआद खोलण वारो आहे। इहा लम्हा आहिनि जेकॾहिं पाकिस्तान अंदरि वञणु चाहे, कश्मीर में घिरणु चाहे, उहो इलाइक़ो वठणु चाहे त हिन वक़्तु कार्रवाई करे चीन हुनखे होॾां बिज़ी पियो करे। इहा पाकिस्तान खे सम्झो ई कान मां करे वेही रहिया ऐं सम्झो हुअणु बि न खपे। माना ऐं को ख़्वाहिश न आहे इहे करणु खपे, ॿिए मुल्क ते छो हमिलो कयो, पर चीन ऐं पाकिस्तान सां तालुकात जी उहा क्रूशल घड़ी। उन खां पोइ पाकिस्तान चीन खे वेझो थियो, पर चीन खे वेझो थी पाकिस्तान को पंहिंजो भलो करे उनजे बजाए पाकिस्तान वरी ॿियो दफ़ो इस्तेमालु थियो। हिकिड़ो वॾा पीर जे भेरे इस्तेमालु थियो YouTube फ्लाइट्स लाइ, जॾहिं वञी सोवियत यूनियन जे मथां सर्विलेंस कयो। ॿियो 72 में इस्तेमालु थियो बैकडोर डिप्लोमेसी, जॾहिं चीन सां अमेरिकी तालुकात बहितर बनाइण लाइ हेनरी किसिंजर वाया पाकिस्तान चीन वियो ऐं चीन ऐं अमेरिका जा तालुकात बहितर थिया। ऐं चीन ऐं अमेरिका जा तालुकात कहिड़े मक़सद लाइ बहितर थिया? सोवियत यूनियन खे दीवार सां लॻाइण। तंहिंजे करे अमेरिका ऐं चीन गॾिजी जेको सोवियत यूनियन ऐं रूस जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई ऐं हुन में चीन गैर जानबदार थी वियो ऐं फना उथारी ऐं सोवियत यूनियन खे अकेलो करण जी अमेरिकी कैंपेन शुरू थी, उन में वरी इस्तेमालु थियो पाकिस्तान, वरी अमेरिकन हुनखे इस्तेमालु कयो, ॿियो दफ़ो इस्तेमालु 59 में, ॿियो दफ़ो 72 में, हाणे टियों दफ़ो तो पाकिस्तान इस्तेमालु थिए 79 में 1979 जॾहिं रेड आर्मी अफगानिस्तान में हुई ऐं पाकिस्तान फ्रंट लाइन स्टेट थी अमेरिका जे चवण ते अफगानिस्तान जे ख़िलाफ़ मुहाज़ जे पहिरियों सफ़न में, बल्कि उनजो माण्हू थी उन्हनि पारां वियो ऐं उन लम्हे पाकिस्तान खे पैसा मिलिया, ज़ालक साहब वेठो, उनखे पज़ीराई मिली ऐं उन्हनि गॾिजी सोवियत यूनियन जेको दरहक़ीक़त तवाज़ुन पाकिस्तान जे मुल्हनि खे सम्झ में कान आई। मुल्हा जेके न उहे मैदान में लही पवंदा आहिनि, इक़बाल चयो आहे न बेख़तर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क, अकल है महव लबे बाम तमाशाई अभी, अकल महव लबे बाम तमाशाई ते वेठो ऐं आतिश नमरूद में इश्क टिपी वियो। इश्क छा वञी कयो? इश्क वञी चयो त सोवियत यूनियन खे तबाह कयो ऐं सोवियत यूनियन तबाह कयूं। सोवियत यूनियन जेको बैलेंस कंदड़ पावर, तव्हांजो फलीजा या तव्हांजो खोसा तव्हांजे पासे में 2 चांजा ऐं मछली विढ़ाए वेठा हुजनि ऐं उहे ॿई तव्हांजा दुश्मन हुजनि, या पलीजा ऐं जोखिया वेठा हुजनि, उहे सुमरनि जा दुश्मन हुजनि ऐं सुमरा वरी अकुलमंदी करे सो वरी पलीजनि या जोखियनि मां हिकिड़े खे मारे अचे या खोसनि खे मारे अचे त हू गॾिजी हाणे ॿई वरी तोखे पघाइनि। तंहिंजे करे अफगानिस्तान में सोवियत यूनियन ऐं सॼी दुनिया में तव्हां उन ज़माने जा जेके सीनियर दोस्त वेठा आहिनि, कादर आतिश साहब खे इमाम आरब खे यादि हूंदो त उन ज़माने में जेकॾहिं मिस्र ॾांहुं या इराक ॾांहुं या लिबिया ॾांहुं तव्हां पढ़ंदा हूंदो, उन ज़माने में यादि कंदो, अख़बार में ईंदो, हिकिड़ी 2 अख़बार हूंदियूं हुन में या BBC ते ईंदो त फलाणे सबब जे करे लिबिया ॾांहुं या शाम ॾांहुं अमरीकी बहरी ॿेड़े वधणु शुरू कयो। अमरीकी वज़ीर ख़ारजा हेनरी किसिंजर बयानु ॾिनो आहे त असीं गैर जानबदार फलाणा कोन रहंदासीं, इज़राइल खे ख़तरो आहे, बहरी ॿेड़े खे वधण जो हुकुम। त कलाक अंदरि तव्हांखे ईंदो त रूसी वज़ीर ख़ारजा आंद्रे ग्रोमिको मीडिया सां फलाणे जाइ ते ॻाल्हाईंदे उन स्विस कैनाल तरफ़ रूसी बहरी ॿेड़े खे वधण जो हुकुम ॾिनो आहे ऐं चयोसि त शाम या लिबिया खे अकेलो न छॾियो ऐं बहरी ॿेड़ो अमरीकी उते बीह रहो। हिकिड़ो बैलेंसिंग पावर हो। तव्हां सम्झो था सोवियत यूनियन खे ईअं हुजे हा त कज़ाफ़ी खे हाफ़िज़ असद खे ईअं जोड़ाए सद्दाम खे ईअं जोड़ाए मारे सघनि हा।
उन्हनि खे ईअं कुचले सघंदा। जेकॾहिं सोवियत यूनियन हुजे हा त बेनज़ीर भुट्टो असांजी भेण खे ईअं रावलपिंडी जे रस्ते में गोलियूं हणी सघंदा। सोवियत यूनियन हुजे हा त ईअं हू जेको आहे पख्तून इलाइक़नि में वेही नेक मोहम्मद इहे वेही ईअं प्लान करे सघंदा क़तल जा। ऐं हू जेको वेठो आहे कातिल छारालो जंहिं क्लेम कयो त असां बेनज़ीर खे मारियो महसूस बैतुल्ला महसूस इहे माण्हू इहे आज़ादाना हलनि हा ऐं असांजा माण्हू क़तल थियनि। उन तवाज़ुन खे फिटाए 79 में टियों दफ़ो इस्तेमालु ऐं चौथों दफ़ो तारीख़ पाण खे दोहरायो ऐं पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तानी हुकुमरान चौथों दफ़ो वरी इस्तेमालु कया 2001 में वॉर अगेंस्ट टेररिज्म। चौथों दफ़ो 4 दफ़ा इस्तेमालु त मुस्तक़िल कया आहिनि पर 4 दफ़ा तमामु बल्क में तमामु बेदर्दी सां इस्तेमालु कयो वियो ऐं बेदर्दी सां इस्तेमालु थिया ऐं बेदर्दी सां इस्तेमालु थिए पोइ सिंधी में चवंदा मेरे लाल ज़ोरी थी गई मैं कुझु चाले बस तोखे चाह थी गए तूं पाण वियो गॾु तोखे ॾिठोसीं त अभी माई मेकअप वेकअप करे तोखे गॾु असां कोर्ट में थियो आहे न कोर्ट में माई पहिरीं विझी इश्क करे पोइ वरी कोर्ट में मां ॾिस भाई त फ्री न चाचा मामा हुनखे माई था नंढी भेण खे तूं हूंदा तुंहिंजी माउ खे तलाक ॾिया पढ़ाए पोइ वारी छोकिरी ईंदी आहे हुन पली साहिब हिकिड़ी कहाणी लिखी आहे त उहा वरी छोकिरी माई साॻी अची कोर्ट में वेंदी आहे पोइ हुनजो हसरत हूंदी आहे उहो मंज़र हूंदो आहे साम्हूं कटड़े में होॾा उहो मुड़ुसु बीठो हूंदो आहे जंहिंसां प्रेमी जोड़ो थी भई विया हूंदा आहिनि ऐं उहो बीठो हूंदो आहे हेॾा उहो माई बीठी हूंदी आहे उन खां कोर्ट पुछंदी आहे छा चई उहो चवंदी आहे पंहिंजी माउ सां बीठी हीउ केरु आहे हिन मूंखे ज़ोरी अगवा कयो छो अगवा कई ज़िना जी नियत सां उहो मर्द जेके हक़ सां हुनखे ॾिसंदो पियो आहे जेके ॿई गॾु निकिता सभु मायूं कोन कंदियूं आहिनि दबाव में औरत मजबूर थी थिए दबाव जे प्रेशर हमारे साथ ये हुआ बाबा हमको बाबा जबरदस्ती की तो के मुझे गाड़ी पार मांगो तो ट्रोली मेकअप जो जोड़ी बस स्टॉप पे वहीं पे छोकरे जाता था मैं जोड़ी बस जाके सीट पे बैठी है हां तू चाहिए तो मेरे नाल जोड़ी थी गई मैं कुछ आ गए यानी कि तू पाण जो है तभी हुकुमरान पाण वियाओ 4 दफा इस्तेमाल थियो ताके बंदूक कोने मुशर्रफ साहब के गन पॉइंट रखियो जा टर्की के चयो पाने फाइल जो इराक के खिलाफ टर्की छाड़ियो कोन था हींअर सद्दाम हुसैन के खिलाफ टर्की के चयो तुर्की के चयो असांखे पंहिंजी ज़मीन ॾियो नथा ॾियूं कोन था ॾियूं पाकिस्तान मुशर्रफ खे हिकिड़ो फोन कयूं कांच लाइ बुलेवर के लिए मुशर्रफ साहब मैदान में लेके कि हाज़िर सबसे पहले पाकिस्तान ये पंहिंजा वॾेरा चवंदा आहिनि न पंहिंजा पीपुल्स पार्टी जा दोस्त हूंदा आहिनि सब खां पहिरीं असांजा शहीद ईअं करे टपड़ सभु खाईंदा आहिनि शहीदनि जो क़ब्रिस्तान शहीद खणी 3-4 थिया हूंदा सिंध में पीपुल्स पार्टी क़यादत मां पीपुल्स पार्टी क़यादत जो हिकिड़ो शहीद ॿियो शहीद सिंध जा हज़ारे माण्हू जो शहीद थिया उन्हनि जो कोई हिसाब किताब आई कोन्हे मोरे में मेहड़ में दादू में लाखाट में खेसाना मोरी में तैयब खईम में दादू में नौशहरे में इहे जेके 1,000 माण्हू शहीद थिया उन्हनि जे उहे शहीदनि जा क़ब्रिस्तान केॾा विया उन्हनि जो कोई हिसाब किताब आई कोन्हे 3 शहीदनि जे नाले में सॼी सिंध भीग करे ॾींदो ऐं चवंदो शहीदनि जो ख़ानदान तंहिंजे करे शहीदनि जो ख़ानदान ठीकु आहे शहीदनि जे ख़ानदान तौरु असांखे चवनि त इन ख़ानदान जे करे ही चङा कम था कयूं ज़ाहिर करे पोइ शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं यूनिवर्सिटी था ठाहियूं शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं हिकिड़ी वॾी हॉस्पिटल था ठाहियूं शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं इंडस्ट्रियल ज़ोन था लॻायूं असीं शिकारपुर खे हिकिड़ी मल्टी इंडस्ट्रियल ज़ोन था ठाहियूं जिते फ़क़ति शिकारपुर जो डोमिसाइल रखंदड़ माण्हुनि खे रोज़गार मिलंदो अहिड़ा कम कनि न शहीदनि जो ख़ानदान करे पोइ छा कबो पोइ पुल जो चिको खाई वञिबो रस्ते जा 5 करोड़ खाई वञिबा 20 करोड़ फलाणे इदारे जा खाई वञिबा ठीकु हाणे इहो नालो शहीदनि तीअं हुननि बि धंधो कयो इस्लाम पाकिस्तान अज़मत सबसे पहले पाकिस्तान उनमें सभु टपड़ खाईंदा तंहिंजे करे जेसी इहो किस्सो कीअं हलंदो आहे तैसी पाकिस्तान जो मुस्तक़बिल दरअसल पाण वेठा सॼो हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पाकिस्तान जो मुस्तक़बिल असीं था चऊं इहो ईअं आहे कि पाड़े घर में ॿार हुजे उनजो पीउ हुनखे पादर ॾे पाड़े वारा पाण घर वारा वेठा हुजूं सही चओ हिन ॿार जो मुस्तक़बिल छा आहे हाणे पढ़स ऐं माणस हुनखे कुटीन चाचा हुजनि जेके हुनखे न भॼनि स्कूल खां ॿाहिरि या कटपटा हुजनि चार साढ़े जाचो ॾियसि ॾाॾो हुजेसि त हुनखे भंग घोटे पीआरींदो हुजे माउ हुजे त हुनखे चवंदी हुजे त पुट तूं वञी चोरियूं करणु सिख असीं पाड़े वारा वेठा आहियूं त चऊं पिया अदा हुजे जेको नदीम या शबीर या ख़ालिद पाड़े में रहे थो इन वीचारे जो मुस्तक़बिल अबाबू जेके चाचा मामा बाबा वेठा आहिनि उहे मुस्तक़बिल छा आहिनि पराए ॿार खे असीं घणा खणी त मुस्तक़बिल कोन ठाहींदासीं त हिकिड़ो पाकिस्तान जो मुस्तक़बिल पियो इस्लामाबाद में ऐं ॿियो लाहौर में ऐं टियों अधो वॾो कराची में हाणे इन लाहौर ऐं इस्लामाबाद ऐं कराची जे मुस्तक़बिल खे असीं कीअं पैदा कयूं असां वटि फार्मूलो थी सघे थो असीं हुन ॿार जे माउ ऐं पीउ खे इहो चई सघूं था त हीअं हीअं कर पर असांजे वस में कोन असीं ईअं कयूं पाण असीं हुननि खे चई सघूं था त ॿार जो मुस्तक़बिल ठाहिणो अथव
कॾहिं ॿार खे पढ़ायो, हुनखे हीअं कयो, हुनखे पोलियो जी वैक्सीनेशन करायो, हुनखे हेपेटाइटिस जी वैक्सीनेशन करायो, हुनखे हीअं कयो, कपिड़ा ॾियो, इहो करे सघूं। उहो असीं छा चऊं? असीं चऊं था पाकिस्तान खे हलाइणो अथव 1940 जी करारदाद ते अमल। नओं पॉलिटिकल सोशल कॉन्ट्रैक्ट कयो, सूबनि खे भला सभु खाणे वताया था, उन वांगुरु सभु खाईंदो त पछाड़ी कुझु कोन खाई सघंदो। One who tries to please everyone ends up pleasing no one. जेको सभिनी खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदो, आख़िर में कंहिं हिकिड़े खे ख़ुशि करण जी कोशिशि में कामयाबु न थींदो। तंहिंजे करे या त तव्हां जिंदगी अरसे ताईं खाईंदा रहो, या 3 टपड़ खाई 4 साल में ॿिया दुनिया जा मुल्क उते जी भारत जी एस्टेब्लिशमेंट कोन्हे। बांग्लादेश गुज़िरियल हफ़्ते मैंने पहुचो आहियां बांग्लादेश में, अनवर सूरत साहब करे ढाका वञी ॾिसो, ढाका यूनिवर्सिटी, ढाका जा रस्ता, ढाका में असांखे डॉक्टर नज़र न आयो। ढाका जिन खे चवंदो टिका खान 4 फुटा बंगाली आहिनि, असांखे ज़मीन खपे, बंगाली सां तालुक न आहे, उहे 4 फुटा बंगाली, उहे उन्हनि जो रुपयो पंहिंजा रुपया 15 पैसा, हुननि जो रुपयो असांजो रुपयो 15 पैसा, जेको हुननि जा 2 रुपया मिलंदा हुआ असांजे रुपये में, उहो हुननि जो सिको चढ़ी वियो। असांखे सॼे ढाका में अनवर सूबे साहिब जो घुमियो, असांखे डॉक्टर ऐं क्लिनिक नज़र न आई। पर केॾां वेई जो अस्पताल आहे उते इलाज थींदो, घिटी घिटी में क्लिनिक ज़रूरत कान्हे, एॾा माण्हू बीमारी कोन था थियनि, जे थियनि था सरकारी अस्पताल आहे। घिटी घिटी में छा हो त हैरान थींदो, घिटी घिटी में हर घिटी में आया आहिनि प्रेस क्लब, हर घिटी में 3 या 4 बैंकूं, इकोनॉमिक एक्टिविटी, रुगो बैंकूं, ट्रेड, इकोनॉमिक एक्टिविटी। हिते हिननि छा कयो आहे? तंहिंजे करे 64 साल जे करे हिनखे वधीक वक़्तु हलाइणु चाहींदा, तसली सां पाण वधीक वक़्तु खाईंदा, लेकिन पंहिंजी धड़ीअ खे पंहिंजी वच खे संभाले हलिजे त उहा बचा ॾींदी, वरी वच मां ॿिया बचा थींदा, पोइ उन्हनि जो खीर पीअंदासीं, उन्हनि जो गोश्त खाईंदासीं। हल हाणे कोई बि जो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे तकबीर हुजे हिकिड़ी में, न को खीर न को गोश्त, हेठां जो आवाज़ पड़े। तंहिंजे करे हिननि पाकिस्तान खे विधी आहे तकबीर, रोज़ तकबीर विझी पाकिस्तान ते तकबीर विधो, हाणे बलूचिस्तान ते तकबीर पिया हुजनि, सिंध ते तकबीर पिया हुजनि। तंहिंजे करे इन सॼी सिचुएशन असीं जेको मशवरो ॾेई सघूं था सो इहो ॾेई सघूं था त बाबा पाकिस्तान में 1940 जी करारदाद ते नओं सोशल कॉन्ट्रैक्ट, पाकिस्तान में हिकिड़ी ट्रुथ ऐं रिकंसिलिएशन कमेटी ठाहियो। उन ट्रुथ ऐं रिकंसिलिएशन कमेटी में ॾिसो त पाकिस्तान में कहिड़ियूं कहिड़ियूं जातियूं थियण जो हज़ार, रुगो इहो न थींदो जीअं साउथ अफ्रीका में ठही नेल्सन मंडेला वारा बोअर ऐं डचनि सां वार ऐं अंग्रेज़नि खां वार खां पोइ जॾहिं कारा ऐं गोरा गॾिजी वेठा, तॾहिं चयूं त अॻिते बि हीअं करिणो आहे ऐं माज़ी जी हिननि ॻाल्हियुनि खे दुरुस्त करिणो। मुशर्रफ वञी बंगालियुनि खां माफ़ी वठी थो अचे, ज़रदारी साहब वञी बलोचनि खां माफ़ी वठी थो अचे, ज़रदारी साहब सिंधी माण्हुनि खां माफ़ी नथो वठे, ज़रदारी साहब तव्हां चवंदो सिंधियुनि खां छो माफ़ी वठे, ज़रदारी साहब सिंधियुनि खां माफ़ी नथो वठे, जेका सवेल ॻाल्हि कई असांजे दोस्त दीन मोहम्मद ॻाल्हि कई या शायदि मंगी साहब ॻाल्हि कई, त हिननि खे मौक़िया मिलिया, उन्हनि मौक़नि में ग़ुलामी जो कट हिननि वधीक मज़बूती सां असांजी गिची में विझी 70 में जॾहिं न्याज़ी साहब हथियार पिठा करे आयो, 90,000 माण्हू बदर आया ऐं अरोड़ा खे सलाम पेश करे हेॾा भॼी आया, तॾहिं हिननि जे वस में न हो त 1973 जो जेको आइन पियो ठाहियो, उन आइन में इहा शिक न थिए विझी सघिया। आइन पाकिस्तान जे आर्टिकल 15 आहे पाकिस्तान जे आइन जो फ्रीडम ऑफ मूवमेंट, चुरपुर जी आज़ादी, ऐं आर्टिकल 21, 22, 20 आहिनि प्रॉपर्टी राइट्स। उनमें जे भुट्टो साहब हिकिड़ी ॻाल्हि विझी छॾिया त छा बलोच पख्तून सभु हिमायत कोन कंदा त पाकिस्तान जे हर शहरीअ खे मुल्क जे कंहिं इलाइक़े में वञण जो हक़ ज़रूरु हासिल आहे, पर उन्हनि इलाइक़नि में मिल्कियत नथो वठी सघे। या हिकिड़ी शिक विझी आहे त पाकिस्तान जे शहरी पंहिंजे सूबनि, हाणे हू चवंदा अमेरिका में इहे कोन्हे, बर्तानिया में कोन्हे, फ्रांस में कोन्हे। बाबा अमेरिका ऐं बर्तानिया ऐं फ्रांस में सभु माण्हू हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। अमेरिका ऐं बर्तानिया में ईंदा ई कोन्हे त फ्रांस जे हिकिड़े शहर में हिकिड़ो माण्हू आहे, ॿिए शहर में ॿियो आहे, अमेरिका जे टेनेसी में हिकिड़ो आहे, मिनेसोटा में ॿियो आहे, ऐं न्यूयॉर्क में टियों वेठो आहे, ॿोली ॿी ईंदा ई कोन्हे, साॻियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ शहर। पर छा UAE जिते साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू, यूनाइटेड अरब एमिरेट्स, उते दुबई जी मिल्कियत अबू ज़ैबी शिफ्ट नथी करे सघे। अबू ज़ैबी जा जेके वसीला आहिनि दुबई लाइ इस्तेमालु न थींदा। अबू ज़ैबी जो शेख जेकॾहिं दुबई खे को कर्ज़ बि ॾींदो त हुन लाइ ब्रिज वठंदुसि, जेका ब्रिज वारी वॾी इमारत ठाही अथनि उहा मोट में हुन ख़लीफ़े खे मिलंदी, तॾहिं कुझु पैसा ॾींदुसि आरज़ी पैकेज। त उन वक़्तु ते कॾहिं आर्टिकल 15 खे अमेंड कई, अमेंडमेंट छा वक़्तु नयो पियो ठहियो, उन वक़्तु जेकॾहिं चइजे आहे त पाकिस्तान में चुरपुर जी आज़ादी आहे, पर पाकिस्तान जो शहरी हिकिड़े इलाइक़े सूबे जो शहरी ॿिए सूबे में मिल्कियत न वठी सघंदो ऐं हुनखे वोटिंग राइट उन सूबे में न हूंदो। वोटिंग राइट
रुगो इलेक्शन वण न इलेक्शन वड़ी भी न सकंदो ऐं वोट भी न ॾेई सघंदो ऐं परमानेंट मिल्कियत भी न वठी सघंदो। बाक़ी जे नौकरी में वञे त भले वञी मसवाड़ में रहे, हॉस्टल में रहे, घुमे फिरे, दोस्तनि सां रहे, मसवाड़ में जाइ वठी घुमी फिरी मोटी अचे। परमानेंट प्रॉपर्टी उहो फ़क़ति पंहिंजे सूबे में वठी सघे। इहा हिकिड़ी शिक विझी आहे पुट सां इहो न लिखी छॾिया घर हक़ीक़त भुटे साहिब त रस्तो खोले छॾियो। जेका रड़ फूक सलाह अली पे सिंधन जी रस्तो खोले ॾिनई सॼो पाकिस्तान सभिनी जो आहे जेको जहिड़ा वणे आर्टिकल 15 फ्रीडम ऑफ मूवमेंट अब हर शहरी का आबादी जहिड़ा वणे थो रही रहे और जेड़ा वणे वरी आर्टिकल फ्रीडम ऑफ प्रॉपर्टी राइट्स जेड़ा वणे थो वरी मिल्कियत अचे। तव्हां ॾिठो रहमान मलिक तव्हांजो सेनेटर आहे, सिंधी आहे, असांजो भाउ रहमान मलिक, डॉक्टर आसिम असांजो ॿियो सिंधी भाउ आहे, फारूक नाइक असांजो टियों सिंधी भाउ आहे, असांजा सिंधी मां ॼणिया शिकारपुर ऐं ठचे हैदराबाद जा हिन गिचनि में हुननि जे नारनि अपनि पढ़ंदारनि असांजे पढ़ंदारनि सां रांदियूं कयूं आहिनि। रहमान मलिक सिंध जी दर्द में हूंदो आहे, तव्हां ॾिठो आहे। डॉक्टर आसिम वरी सेनेट जी चूंडूं पियूं अचनि, वरी हिननि ॿिया डॉक्टर रहमान मलिक ऐं आसिम ईंदा, उहे वरी वज़ीर थींदा, उहे सेनेटर थींदा, उहे होम मिनिस्टर थींदा, जेके बेनज़ीर साहिबा ते गोलियूं लॻियूं पहिरीं गेयर में पंहिंजी गाॾी में भॼी वई ऐं उहे हूंदा तव्हांजा सेनेटर जेके बेनज़ीर साहिबा खे कहिड़ो मरण लाइ छॾे भॼी विया, उहे तव्हांजा होम मिनिस्टर हूंदा। तव्हांजी सिक्योरिटी मुल्क जी उन माण्हू जे हवाले हूंदी जेको तव्हांजे लीडर खे माराईंदो, जंहिंजे हूंदे तव्हांजो लीडर मारिजी वेंदो उहो तव्हांजो इंचार्ज हूंदो। तव्हांजो घर जो चौकीदार उहो हूंदो जंहिं तव्हांजे पीउ या तव्हांजे माउ खे फसकी फसकी मरण ॾिनो हूंदो दाड़ेलनि जे हथां ऐं अखियूं फाड़े बीठो हूंदो ऐं पाण भित चिटी भॼियो ईंदो, उनखे वरी तव्हां चौकीदार करे रखंदो इन 3 सालनि लाइ त तूं तमामु भरोसे वारो माण्हू आहीं, तूं तमामु लाजवाब माण्हू आहीं, शानदार कमु कयो अथई, तोखे चौकीदार था कनि। हाणे इहो आहे सेनेट, इहा आहे नुमाइंदगी। मुंहिंजो ज़रदारी साहिब खे माफ़ी वठणु खपे पीपुल्स पार्टी वारा। ॿियो मौक़ो विच में ॻाल्हि हली वई, दोस्त जंहिं ॻाल्हि कई मंगी साहिब कई या दीनवाल साहिब ॻाल्हि कई, ॿ मौक़ा ॿुधायूं। हिकिड़ो मौक़ो ॿुधायूं त 70 में भुटे साहिब जो मौक़ो, ॿियो चऊं हींअर बेनज़ीर साहिब जी शादी न, विच में टियों मौक़ो आयो जॾहिं ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾामी वियो। ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾामी वियो, को बि माण्हू कोन रहियो, बेनज़ीर साहिब खे मजबूरन ओत खणायो, वसीला हुई कोन। इब्तिदाई 2 महीना ॾिसंदो इसाक खान जा हथ कमज़ोर हुआ, ओॾी महिल जेको वणे से पॉलिसीज़ ठाहिण चाहींदा उहे ठाहे सघिया ते कोन ठाहिया। 90 ते सलामी वञी पेश कया, गुलाम इसाक खान खे कयूं सदर, सरताज अज़ीज़ वज़ीर, फलाणा जेके माण्हू हुननि जा हुआ से खणी हुननि जी मर्ज़ी सां सघे रहिया। ऐं टियों मौक़ो ही मिलियो, चौथों मौक़ो वरी टियों चोथो मिले थो। खणी आरजी तरह से आरजी तरह आलमी हालतुनि जे करे हिननि खे मौक़ो मिलिया। इन मौक़े मां फ़ाइदो वठी कुझु कंदा न, इन मौक़े मां फ़ाइदो वठी वधीक पैसा ॿाहिरि मोकिलींदा। जेके 4 ॾींहं मिलंदा उनजो फ़ाइदो वठी सभई दोस्तनि ॻाल्हि कई त ही पचे ते आया बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त हैरत जी ॻाल्हि दोस्तनि कई त उहा नई हिकिड़ी फॉर्मुलेशन लॻी त ही त जहिड़ा हिते जा हुकुमरान आहिनि कोन, ही ॿिए पासे खां आया आहिनि ऐं माल गॾु करे हाणे भॼनि था त बाड़ा हाणे वरी असां पंहिंजे वतन पहुची वञूं। को आयो हुजे अफ़गान सोचे कराची जो हालतूं ख़राबु आहे, उहो ट्रांसपोर्ट बस खपा कंदा खणी भॼी वञे वापसि, वञी जलालाबाद जा कंदा। ही त ईअं जहिड़ो हिनजो घर सिंध कोन्हे पीपुल्स पार्टी जो या लीग जो या ॿियनि जो, जहिड़ो हिनजो घर ब्राज़ील या दुबई या साओ पालो ऐं मैड्रिड आहे, हितां बालसा भॼींदा आहिनि। ऐं हू जेके ॿिया असांजा निकिता आहिनि काइदीन नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान ख़ान साहब। नवाज़ शरीफ़ साहब कराची में अची फरमायो आहे त कराची में बिहारी मुंहिंजी हुकूमत ईंदी त बिहारी आणींदुसि, सोचे सघिजे थो। ऐं इमरान ख़ान साहब अची संदसि प्रोग्राम जी स्टेज तां चवंदुसि कराची ऐं सिंध, कराची ऐं सिंध। ऐं ॿिए पासे इमरान ख़ान साहब जो जेको जावेद हाशमी साहब आहे सोचे थो जेकॾहिं 50,000 बंगाली आबाद कजनि हा कराची में त कराची अलॻि कोन थिए हा। इहो हूंदी आहे पराए माल ते टोपी निराण ते करे छा ख़र्ची करे। मामा जे घर मिज़मान में कोन भवन खे बोला, मिज़मान मामे जे घर आहिनि तो अंगूठे खणंदो वञे। जावेद हाशमी मुल्तान में रहे 50,000 माण्हू में, इमरान ख़ान साहब वञी मियांवाली में रहे, मियां नवाज़ शरीफ़ में खपे त वञी मॉडल टाउन में रहे, रायगंज में रहे 50,000 बिहारी 5 लख वञी रहे। पर असीं ईअं कोन चवंदासीं, ख़बर आहे जे 5 लख बिहारी रायगंज आया त वरी ट्रेन में 2 हफ़्ते हेॾा न वञी सघे। पहिरीं लाहे रायगंज में जहाज़ न लाहे आदर करे हार पाराए वरी हुननि खे मोकिलींदा हेॾा। तंहिंजे करे सिंध में डेमोग्राफिक तब्दीली आणण लाइ MQM हुजे, PMLN हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, का बि सिंध माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण लाइ डेमोग्राफिक चेंज लाइ कोशिशि कंदी, उनखे सिंधी माण्हू रेज़िस्ट कंदा। ऐं आउं तव्हांजे ज़रिए कुझु ॿुधायां त ही रेज़िस्ट करण मां हिन जी मुराद शायदि उहा आहे त सिंधी रेज़िस्ट कंदा, पोइ मुज़ाहरा कंदा, पोइ बुख हड़ताल कंदा, पोइ वरी सिंधी माण्हू जेके से वञी वेंदा अलामती बुख हड़ताल ते ऐं पोइ टोकन स्ट्राइक था उथंदा, पोइ धरणो हणी वेहंदा। हींअर उहो दौर कोन्हे। हींअर ॻाल्हि सम्झी वञो, असांजा महिरबानी क़दरदान ज़रदारी साहब
नवाज शरीफ साहब, इमरान खान साहब, जमात